वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ है मांखे ॾींदा हलूं त लाड़काणे में सिंध हुकूमत तरफ़ां हिकु सूबे खां ॿिए सूबे ॾांहुं कणिक मोकिलण वारे मामले बाबति अॻभराई थी आहे। चीफ सेक्रेटरी सिंध पारां सखर ऐं लाड़काणे जे कमिश्नरनि खे कणिक जी बैनुल सूबाई चुरपुर ते सख़्ती सां अमल कराइण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। सर्विसिस ऐं जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन तरफ़ां कमिशन लाड़काणो ऐं सखर जे कमिश्नर खे ख़त लिखियो वियो आहे। ख़ुराक खातो कानून लागू कंदड़ इदारनि जी मदद सां कणिक जी बैनुल सूबाई चुरपुर ते नज़र रखी रोकथाम ते सख़्ती सां अमल दरामद कराए। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद समो खां। जी रशीद, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल संजा, जेके सिंध सूबे खां ॿियनि सूबनि ॾांहुं जीअं पंजाब आहे या बलूचिस्तान आहे, हेॾां जेको कणिक जेकी वञण वारो जेको मामिलो हो, उन ते चीफ सेक्रेटरी सिंध पारां सखर ऐं लाड़काणे जे कमिश्नर खे कणिक बैनुल सूबाई ते चुरपुर ते पाबंदीअ ते सख़्तीअ सां अमल करण जी हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि ऐं सर्विसिस एंड जनरल जेकी एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन तरफ़ां कमिश्नर ऐं लाड़काणो सखर जेके आहिनि उन्हनि ॿिन्ही कमिश्नरनि खे लेटर जारी कयो वियो आहे ऐं जेको लेटर में इहो ॼाणायो वियो आहे त 15 जून ते चीफ सेक्रेटरी सिंध जी सरबराहीअ में थियल इजलास में कणिक जी बैनुल सूबाई चुरपुर ते नज़र रखी वञे ऐं सरहदी इलाइक़नि में चेक पोस्ट जेको आहे उते ठाही वञण जो जेको आहे उहो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं जेके हुन में इहो बि ॼाणायो वियो आहे त जेकी चेक पोस्टियूं ठाही वञनि उते तमामु घणी सख़्तु नज़र रखी वञे ऐं लेटर में वधीक इहो बि चीफ सेक्रेटरीअ में ॼाणायो वियो आहे त सेक्रेटरी ख़ुराक सिंध ऐं चेयरमैन पाकिस्तान फ्लोर्स एसोसिएशन साउथ ज़ोन जे 29 जून ऐं 2 जुलाई ते जेके एतिराज़ात साम्हूं आया हुआ उन लेटर जे मुताबिक़ त कणिक जी चुरपुर ते पाबंदी ऐं चेक पॉइंट क़ाइमु हुजण बावजूदि सिंध ऐं पंजाब में बलूचिस्तान में जेकी आहे 70 खां 80 टन रोज़ानो कणिक छो वञी रही आहे ऐं उन में इहो बि वधीक ॼाणायो त रोज़ाने जे बुनियाद ते कणिक बैनुल सूबाई पाबंदी हुजण बावजूदि कराची ऐं हैदराबाद में जेकी आहे कणिक जी किल्लत थी सघे थी। लेटर में इहो ॼाणायो वियो आहे त जेके ख़ुराक खाते ऐं कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि जी मदद सां कणिक जी बैनुल सूबाई जेकी चुरपुर आहे उन ते नज़र रखी वञे ऐं रोकथाम ते जेके आहे सख़्तीअ सां अमल दरामद कराए वञे ऐं जेको लेटर में वधीक इहो ॼाणायो वियो आहे त जेकॾहिं जेकी कणिक जी जेकी आहे सिंध सूबे खां ऐं जीअं बलूचिस्तान आहे या पंजाब समेत ॿियनि सूबनि में जेकॾहिं कणिक वञे थी त जेको वॾे में वॾो कणिक जो जेको बुरहान थींदो उहो हैदराबाद ऐं कराची में थींदो ऐं कणिक जी तमामु घणी जेकी किल्लत आहे किल्लत थियण सबबि जेकी आहे उहो जेको अटे जो जेको आहे उहो तमामु वॾो बुरहान थींदो जंहिंजे करे जेको अटो आहे उहो बीण ते महांगो खपंदो ऐं जेको अटो महांगो थियण सबबि जेको ग़रीब आवाम आहे उहो वधीक भोगींदो ऐं जेके माण्हू आहिनि उन्हनि खे जेके आहे तमामु घणी सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾिसणो पवंदो ऐं चीफ सेक्रेटरीअ वधीक इहे बि हिदायतूं कयूं आहिनि त जेकी आहे उन इहो चयो आहे त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त रोज़ानो जेको 70 ऐं 80 टन जेकी कणिक आहे उहा कीअं थी वञे इन जी बि तमामु घणी सख़्तीअ सां जांच कई वञे जॾहिं त हेॾी सख़्तीअ जे बावजूदि बि कणिक ॿियनि सूबनि ॾांहुं छो थी वञे ऐं जॾहिं ॿियनि सूबनि ॾांहुं कणिक वई त पंहिंजे जेकी सूबे ते जेको आहे कणिक जी किल्लत थी वेंदी जंहिंजे करे जेको अटो आहे उहो महांगो थी वेंदो। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।